अंबर जे ॻोठ बूहड़ जे रहवासी पीरसन ग़ुलाम रसूल मुग़ेरी पंहिंजी ज़ाल लैला मुग़ेरी सां गॾिजी ड्रिग थाणे जे पुलिस जे ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते पीरसन ग़ुलाम रसूल मीडिया सां दाहींदे चयो त 3 महीना अॻु मुंहिंजे पुटु मोहम्मद मलूक साॻे ॻोठ जी नारी ज़रीना मुग़ेरी सां अदालत में पसंदि जो परिणो कयो हुयो, जंहिं ते ड्रिग थाणे जी पुलिस असां ख़िलाफ़ ऋण ॿारे ॾिनो आहे। असांजे घरनि ते चढ़ायूं करे जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। थाणे जो एसएचओ 5 लख रुपया रिश्वत घुरी रहियो आहे। असांजे घर ते बि पुलिस कब्ज़ो कयो आहे, जंहिं सबबु दरपदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। हिन आईजी सिंध पुलिस, डीआईजी पुलिस लाड़काना, एसएसपी कंबर खां मुतालबो कयो त पुलिस जी ज़्यादती ऐं ॾाढ जो नोटिस वठी परेशानियुनि खां बचायो वञे। कैमरामैन शोएब अहमद सां गॾु मोहम्मद मिठल खोसो, डिस्ट्रिक्ट रिपोर्टर कोशश डिजिटल, कंबर चदाद कोट।